गरीब वेलियो ही ना आयो छो यार ईअं त न चओ न पाड़े में नलको गरीब थी पियो बस हाणे हे अला कंदो मोटर तोखे लॻी मिलंदो पोइ त वरी ठठ थी वेंदई पानी कमी छनी न थींदी। हा अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल अहवाल आहे? सभु ठीकु ठाक आहियो? उमेद आहे सभु ख़ैरियत सां ऐं ठीकु ठाक हूंदव। तो दोस्तों हिन महिल असां हिते हिकु जॻह ते कम ते पुॻा आहियूं, पर हिते ईअं सम्झो त लावारसनि वांगुरु वेठा आहियूं। हर रोज़ु जेको आहे त हिकु न ॿी जॻह ते हूंदा आहियूं, कॾहिं काथे कॾहिं काथे। सो अॼु वरी हिते आया आहियूं तव्हांखे ॾेखारियूं हिते धिकी विकी हिते ठाहींदासीं ऐं हुन खां पोइ जेको आहे त हिते काफ़ी देरि थी आहे। सो वेठा आहियूं कम जे इंतज़ार में, जंहिं महिल सेटिंग थिए त उन महिल कमु शुरू कयूं। इहे घर आहिनि साम्हूं, पोइ इहे घर इहे माण्हू जेके आहिनि हिते हणाइनि था। हीअ जॻह हिननि जी ठहियलु आहे, हाणे नई ठाराइनि था जॻह। सो इन जे लाइ हिते हणाइनि था मोटर जी धिकी। हमरा हेॾे वियो आहे पंहिंजे घर, अचे थो साम्हूं दरवाज़े खां। सो इहो ईंदो, पोइ जेको आहे त हिते मसालो वग़ैरह ठाहींदो, वारी खणी ईंदो, हिन खे असां हिते धिकी विकी हणी ॾींदासीं। हीअ जॻह जेका ठाराई अथई, सो इन जॻह जे लाइ कमु ॾींदुसि। सिरुनि बिरुनि जी तराई जे लाइ जेको आहे त मोटर हिते कमु ॾींदुसि। सो फी सबिलिल्लाह हिन खे हिते मोटर हणी था ॾियूं पिया। भाऊ अचे थो मोटर खयूं। ऐं दोस्तों असां हिन महिल तव्हांखे ॿुधायूं त असां कहिड़ी जॻह ते पहुता आहियूं। पहिरीं वियासीं ड्रिब मेहर शाह, उतां हाणे जेको आहे त सामान खणी करे हिते आया आहियूं मिस्कीनपुर। ड्रिब मेहर शाह जी भरिसां ई आहे मिस्कीनपुर। ऐं जेको आहे त हीअ दरगाह बि आहे हिते, हिन जॻह जे पोयूं साम्हूं हिते दरगाह आहे। हीअ दोस्त आहे जंहिंजो हिते मोटर लॻंदो। हीअ फ़िलहालु उधारो किथां मोटर खणी आयो आहे सिरनि खे तराई करण जे लाइ ऐं मसालो ठाहिण जे लाइ। अदा हीअ दोस्त जेको आहे बैटरी बि किथां वरी ॿी जाइ तां उधारी खणी आयो आहे। सो हाणे हिन में फिट कंदो ऐं सिरनि खे तर कंदो। छो त हिते नलको न आहे, जेको हिते असां कमु कयूं था पिया, नलको वलको न आहे किथे ओसे पासे में लॻल। इन जे लाइ जेको आहे त सिरूं बिरूं तर करण जे लाइ वरी को न को जुगाड़ त हाणे करिणो ई पवंदो। दोस्तो हीअ वीचारो जेको आहे त बैटरी खणी आयो, पर हीअ मोटर न हलियो, छो त बैटरी नंढी आहे ऐं ॿियो चार्ज न आहे। हाणे वरी वीचारो वियो आहे सोलर प्लेट खणण कंहिं ॿी जाइ तां। दोस्तो वरी हे वीचारो ॾिसो वरी टीं जॻह तां प्लेट खणी आयो आहे वीचारो उधारी। सो ग़रीब माण्हू अची वेल में फाथा आहिनि, छा कयूं, पर तकलीफ़ त करणी पवंदनि। हाणे अगरि खणी आहे बिस्मिल्लाह कयूं भला, मन हाणे हली पवे। गरीब वेलियो ही ना आयो छो यार ईअं त न चओ न पाड़े में नलको गरीब थी पियो बस हाणे हे अला कंदो मोटर तोखे लॻी मिलंदो पोइ त वरी ठठ थी वेंदई। पानी कमी छनी न थींदी। हा